अस्सलाम वालेकुम दोस्तों, पंजाबी ड्रामे जी नई अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं प्यारनि खे दिलि वारनि खे सिंधी भाउरनि खे ख़ुशि आमदीद। अॼु रिव्यू कंदासीं मेगा सोप सीरियल पंजाबेरी, जंहिंजा अचण वारा एपिसोड धमाकेदार थियण वारा आहिनि। छो जो दोस्तों ड्रामो पंजाबेरी ज़बरदस्त मोड़ ते पहुतल आहे। तव्हां ॾिठो चाकर खान जी नेक्स्ट एपिसोड में हाणे एंट्री थींदी ऐं कोमल जेका आहे उन खे हितां फ़रार कराईंदी ऐं चाकर खान हितां फ़रार थी वेंदो अकबर खान जी कैद मां। होॾां जेको आहे दोस्तों तव्हां ॾिठो जाबर वरी मैदान ते लथो आहे, कूड़ा सूड़ा हथियार ऐं गोलियूं पटा ॿधे करे ऐं हिकिड़ो त लाठियो उन सां गॾु आहे अहिड़ो बॉडीगार्ड जेको पाण हकल सां ई मरी वञे। अहिड़े हिसाब सां दोस्तों तव्हां ॾिठो सांवल बि परेशान आहे, उनखे सम्झ में नथो अचे चाकर ज़िंदा हुआ या मरी वियो आहे। ऐं हिते जाबर खे बि सम्झ में नथो अचे चाकर ज़िंदा या मरी वियो आहे। दिलावर खे बि ख़बर कुझु नथी पवे, हर को पंहिंजा पंहिंजा तुका पियो हाणे। दोस्तों वीडियो पुॻो पंहिंजी पुॼाणी ते। अगर अपडेट सुठी लगी तो मेहरबानी करे असांजे हिन यूट्यूब चैनल उदासी टीवी के ज़रूर सब्सक्राइब लाइक शेयर कंदा। ये तव्हांजो पंहिंजो चैनल आहे। मिलंदासीं तव्हां सां कंहिं ॿिए वीडियो में। मौला तव्हां ख़ुशि रखे। अल्लाह हाफ़िज़।